मदेजी वेझो कलोड़ा जुणेजा तकरार जो 16 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। कच्चे जे इलाक़े ॻोठ मीरल कलोड़ो में झेड़े दौरान मारिजी वियल कलोड़नि जे 3 ॼणनि जो केस मक़तूल सईद कलोड़े जी अमर जी फरियाद ते जुणेजा धुर जे 14 ॼणनि समेत 16 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो। झेड़े दौरान कलोड़ा धुर जा बादल कलोड़ो, सईद कलोड़ो ऐं इब्राहिम कलोड़ो मारिजी विया हुआ। दाख़िल करायल केस में जाबदार कुर्बान जुणेजो, इमरान जुणेजो, गुलाम मुर्तज़ा जुणेजो, सिकंदर दिलावर, वकार जिनसार ऐं ॿियनि खे जाबदार ॼाणायो वियो आहे।